बोर मुतासिरीन जी वार न थियण सरकारी घर सर्वे में नाला शामिल न करण खिलाफ़ ॻोठाणा ने एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। ॻोठ मोहम्मद मलूक सोलंकी में घर सर्वे में नाला शामिल न कया विया आहिनि। 2022 वारी मुआबोड में तबाही थी घर ढही पट पइजी विया। खुले आसमान हेठि वेठा आहियूं। बिलाल भुट्टो ज़रदारी वज़ीर आला सिंध खे अपील कई त वार कई वञे। ॻोठ मोहम्मद मलूक सोलंकी, ॻोठ मोहम्मद अमीन बिरोई, ॻोठ मोहम्मद हसन बिरोई, सोबो खान लाशारी, ॻोठ रहमतुल्ला बिरोई ऐं ॻोठ सताबो माशी जे रहवासिन ज़ुल्फ़कार सोलंकी, न्याज़ सोलंकी, ज़ुल्फ़कार बिरोई, मोहम्मद हसन बिरोई, निज़ामुद्दीन बिरोई जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। हिननि चयो त 2022 वारी महाबोड में मुकमल घर ढही पट पइजी विया। असांजा सर्वे में नाला शामिल न कया विया आहिनि। असां खुले आसमान हेठि वेठा आहियूं। असांजी वार कई वञे। हिननि पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी, सिंध जे वज़ीर आला सैयद मुराद अली शाह खां घुर कई त बोर मुतासिरीन जी वार कई वञे ऐं घर सर्वे में नाला शामिल कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। सैदपुर मोहम्मद अमीन बिरोई, रहमतुल्ला बिरोई, सताबो माची, सोबो लाशारी सब असां जेका ज़िले दादूजा रहवासी आहियूं। 10 खां वठी असां ॿुधंदा बि अचूं था। 22 में ॿुधाऊं असांजी जेका सर्वी थी आहे, फिंगर बि थिया आहिनि बाक़ाइदे। उहे जॻहियूं असांजूं ब्लाक लॻियूं थियूं आहिनि। असांजी DCO खे अपील आहे, चेयरमैन खे अपील आहे, ज़िला चेयरमैन बि असां सां मदद करे। असांजो ग़रीब आवाम आहे, असां काॾे केतिरा पंध करे करे मोटी पिया था अचूं। असांजो को मसइलो हल नथो थिए। मलूक सोलंकी, अमीन बिरोई ऐं रहमतुल्ला बिरोई, सताबो माछी ऐं सोबो लाशारी, हिननि ॻोठनि में गॾिजी करे सभिनी असां हिते एहतजाज कयो आहे। वधीक अञा बि एहतजाज कंदासीं। असांखे का बि गवर्नमेंट जे तरफ़ां सरकारी को बि रिलीफ जा का जॻह असांखे न मिली आहे। 2022 में जेको नुक़सानु थियो आहे, जानी बि थियो आहे, माली बि थियो आहे। CM मुराद अली शाह, बिलावल भुट्टो ऐं जेके बि कानून जा जेके बि मुहाफ़िज़ आहिनि, असांखे पंहिंजो हक़ ॾियनि। असां UC सैदपुर में आहियूं। तालुको मेड़ ज़िलो दादू आहे।